भाई दोस्त ॾिसो भाई पाण में फाइट कई अथऊं। ये दोस्त असांजो गर्मी लगी पई आहे ॾाढी, असली सफ़ा पाण में भिड़ी आहिनि। ॾिसो फर्स्ट क्लास भाउ असांजो सिकंदर। महिरबानी दोस्तों, रिकॉर्डिंग गर्मी जारी में लगा पिया आहिनि। हीअ असांजो तमामु प्यारो दोस्त पाक अली सुमरो साहब डोकरीअ मां कई आयो आहे ऐं मां सिकंदर खोखर लाड़काणे मां। ॾाढी तमामु असांजी बहितरीनु फिल्म आहे जंहिंजी असां फाइट हथनि जी तमामु सुठी ॾेखारी आहे। इंशाल्लाह अनक़रीब हज वारी ईद ते तव्हांखे इंतज़ारु हुजे असांजी फिल्म ईंदी। हीअ फिल्म ज़रूरु ॾिसजो, असांजी महिनत ज़रूरु ॾिसजो। महिरबानी लख लाइक़। असांजो प्यारो भाउ वाजिद अली कलोड़ो कैमरामैन। बात में ॾंदड़ अथसि हिन महिल ॿुधी छा पियो ओ असांजो प्यारो भाउ एजाज़ मला। ओ बा बाबा जी रकम खणी आहे पर्ची सर कुझु चवणु चाहींदव? हलो ओए दोस्तों ये फिल्म ईद ते थींदी रिलीज़ इंशाल्लाह। करीब ईद ते थींदी ऐं तव्हांखे ॾाढी हथनि जी फाइट थी आहे ऐं इंशाल्लाह तव्हां ॾिसंदव फतनि जी फाइट थी आहे। मुड़ुस सहकी पिया आहिनि हिन महिल, गर्मी ॾाढी आहे। असांजो प्यारो डायरेक्टर सैयद शरीफ़ अमन शाह लखियारी। छा कयो? फिल्म अदा करण था कयो अदा करण टोटल संगत आहे असांजी दोस्त प्यारा। हाणे मां साॻियो खणंदोमांसि। हा जीअं मां खयोमांसि